आम चूंडू थी वञण खां पोइ आईनी तौर ते सदर पाबंद आहे त 29 फरवरी ताईं क़ौमी असेंबली जो इजलास सॾाए वठे। इन मक़सद लाइ क़ौमी असेंबली सेक्रेटरिएट तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। इन विच में चूंडनि जे नतीजनि खां पोइ कामयाब सियासी पार्टियुनि 150 खां वधीक अहम उहिदनि लाइ जोड़ टोड़ शुरू करे छॾी आहे। इन सूरत-हाल में पीटीआई क़यादत पारां ॾिनल इन बयान ते इहे कंहिं बि धुर सां सियासी इतिहाद न कंदा इन ॻाल्हि जो इम्कान पैदा करे छॾियो आहे त हॉर्स ट्रेडिंग जा दरवाज़ा खुली वञनि। आइन जे फ़िक्रे 91 मुताबिक़ सदर ॿधल आहे त क़ौमी असेंबली जो इजलास नतीजा ज़ाहिर थियण शर्त सॾाए या नतीजनि जो नोटिफिकेशन जारी थियण जे 21 ॾींहं अंदरि सॾाए। क़ौमी असेंबली जो इजलास आइन मुताबिक़ चूंडनि वारे ॾींहं खां 21 ॾींहं ताईं हर हाल में थियणो आहे। क़ौमी असेंबली सेक्रेटरिएट जे ज़रियनि ॿुधायो आहे त सदर 21 ॾींहं अंदरि इजलास सॾाइण लाइ पाबंद आहे। जेकॾहिं सदर इजलास न सॾाईंदो त क़ौमी असेंबली सेक्रेटरिएट अॼु ख़ुदि अहिड़ो इजलास सॾाए सघे थी। इन सिलसिले में मालूम थियो आहे त क़ौमी असेंबली सेक्रेटरिएट नए चूंडियल असेंबली जो पहिरियों इजलास सॾाइण लाइ तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। इन अमलदार जे चवण मुताबिक़ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे इलेक्शन एक्ट 2017 में 2023 में कयल तरमीम मुताबिक़ इलेक्शन कमीशन के नतीजन जो नोटिफिकेशन 14 ॾींहं अंदरि जारी करणो आहे। सरकारी नोटिफिकेशन जारी थियण खां पोइ आज़ाद उम्मीदवारनि खे 3 ॾींहं ॾिना वेंदा त उहे कंहिं बि पार्लियामेंटी पार्टी में शमूलियत इख्तियार कनि ऐं चौथे ॾींहं ते वरी मख़सूस सीटुनि ते नामज़द कयल औरत मेंबरनि खे पार्टियुनि में शामिल कयो वेंदो। क़ौमी असेंबली जे पहिरें ॾींहं वारे इजलास में असेंबली जो अॻूणो स्पीकर MNS खे कसम खणाईंदो ऐं ॿिए ॾींहं ते नए स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड थींदी। 3 ॾींहं ते क़ाइदे ऐवान या वज़ीर आज़म जी चूंड थींदी। आइन जो सेक्शन 91(3) चवे थो त स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड थियण खां पोइ क़ौमी असेंबली जो इजलास असेंबली जे मुसलमान मेंबरनि मां कंहिं हिक मेंबर खे वज़ीर आज़म चूंडींदो। सेक्शन 91(4) मुताबिक़ वज़ीर आज़म नेशनल असेंबली जे कुल मेंबरनि जी अक्सरियती वोट सां चूंडियो वेंदो ऐं जेकॾहिं पहिरीं ॻणप में को बि मेंबर अहिड़ी अक्सरियत हासिल नथो करे सघे त पोइ उन्हनि ॿिनि मेंबरनि विच में वरी चूंड थींदी। जिन पहिरीं चूंड में सभ खां घणा वोट हासिल कया हूंदा इन चूंड में असेंबली में हाज़िर मेंबरनि मां जेको वधीक वोट खणंदो उहो वज़ीर आज़म चूंडिजी वेंदो। जेकॾहिं ॿिन्ही मेंबरनि जा वोट हिक जेतिरा थी वञनि था त वरी चूंड थींदी ऐं इहा चूंड एसिताईं थींदी जेसिताईं को हिकु मेंबर हाज़िर मेंबरनि जी अक्सरियत हासिल नथो करे वठे। वज़ीर आज़म खां सवाइ लॻभॻि 150 अहम उहिदा आहिनि जिन ते सियासी पार्टियुनि विच में मुक़ाबिलो ऐं बार्गिंग थींदी। इन्हनि उहिदनि में सदर जो उहिदो बि शामिल आहे। सदर आरिफ अलवी पंहिंजो मुदो पूरो करे चुको आहे पर हू नई असेंबली में सदर जी चूंड थियण ताईं आर्ज़ी तौर पंहिंजूं ज़िम्मेवारियूं संभाले रहियो आहे। साॻी तरीक़े सां ॿिया उहिदा वज़ीर आज़म स्पीकर डिप्टी स्पीकर 4 गवर्नर वफ़ाक़ी वज़ीर मुमलिकती वज़ीर वज़ीर आज़म जा सलाहकार वज़ीर आज़म जा ख़ासि मुआविन पार्लियामेंटी सेक्रेटरी क़ौमी असेंबली जे स्टैंडिंग कमेटियुनि जा चेयरमैन बि अहिड़ा उहिदा आहिनि जिन ते सियासी धुरनि में मुक़ाबिलो ऐं ॾे वठि थींदी। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त सेनेट जा अध मेंबर बि ईंदड़ महीने पंहिंजो मुदो पूरो कंदे रिटायर थींदा। यानी सेनेट जे 50 खन सीटुनि लाइ ईंदड़ महीने चूंड थींदी जंहिंखां पोइ सेनेट जो चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन चूंडियो वेंदो। सेनेटरनि जी चूंड बि सियासी पार्टियुनि खे इहो मौक़ो ॾींदी त इहे मुस्तक़बिल जे सियासी इतिहादनि लाइ सेनेटरनि खे बि एडजस्ट कनि।